जी भोतार गुलड़ गुटकाई हिक बुखिया जो तहां जा नाला ई दुखिया मुझो भा हाशिम हुकाई ही दुनिया छडे ऐं मुखे दुख ॾई राज पग बधराई ऐं मुझे कुल्हन ते वडो भार विझी वियो। बाबल छॾियो ॿारनि खे तव्हां जा त भाग खुलिया आहिनि भाग एस जहिड़ो हूंदो तव्हां खां मेयूं चाराईंदो हो कॾहिं त तव्हां खे ओताक में अचण बि न ॾिनई। बाबल जंहिं कोप में भंगी चांहि पीअंदो न उन में तो पीती त कोप ई भञी छॾियो हुई थियो जो रेस मुओ सॼी मिल्कियत तव्हां खे त थाई न बाबा। अरे मिल्कियत धूड़ हथाई आ अधो लखन जो कर्ज़ी थी ऐं पोइ मोआ या सब ज़मीन खपाया न तब कर्ज न लहंदो। हिक बुखिया ॿियो तहां जा नाला ई दुखिया। अरे बाबा ये वरी कीअं हूंदो? अरे इए आहे कमदार मुझे भाउ जे अफ़ालन जी मुखे ख़बर आ तोखे कहिड़ी ख़बर कहिड़ो तूं अम्मा जो अॻियां आहीं। अदो मरहूम शोबाज़ी में सॼी मिल्कत इए तुफ करे वियो हिक बुखिया ॿियो तहां जा नाला ई दुखिया। हाँ बाबल इहा ख़बर थोरी मूंखे बि आहे जॾहिं मरहूम मेलनि ते हलंदो न मायूं त छा पर खदड़नि जे मथां लोटनि जूं दस्तियूं निछावरू करे छॾींदो निछावरू। इहो मूं बि सोचियो हो त वॾेरो थी आई अयाशी कंदुसि पर हिते त रुञ लॻी पई आ हिक बुखिया ॿियो तहां जा नाला ई दुखिया। बाबल साईं हितां जा घणा वॾेरा सेठ ने बेकुन जा कर्ज़ी थई तव्हां खणी सियासत कयो सियासत। हाँ बाबल सियासत वॾो कारोबार आ हिकिड़े ई धक सां कर्ज़ बि लहंदा ऐं ॾोकड़ बि हथ चींदा ॾोकड़। हाँ या सही ॻाल्हि आहे कमदार हेड़ा नसीर न जंहिंमें मुंहिंजा ॿेड़ा ई पार थी वञनि। हाँ बाबल अॼुकल्ह इन ई कारोबार जो वॾो चरको पियो थो हले वॾो। हेलो हाँ बाबा ॻाल्हायां पियो न आवाज़ मुंहिंजो कोन थो अचे छा। साईं तव्हांजे कर्ज़ जी हिक हिक पाई अदा कंदासीं तव्हां खुट कोई न कयो। बाबा यो फसुल लहण जो इहो गुलण गुटकाई जो वाइदो आहे वाइदो जे न ॾेई सघान इहा ज़मीन ई फसुल छा पर मूंखे बि खणी हलिजो छा पन सूधे। बाबल केरु हो? इहो ई सेठ सूमर जो व्याजी ॿियो केरु हो? तोबा तोबा मुसलमान थी करे बा व्याजी थई वॾो नांगन खाधो आ रुगो व्याजी नाहे ॿिया बि कम अथसि ॿिया बि सम्झंदो कर ॻाल्हि खे। बाबल तव्हां परेशान न थियो मां आहियां न हे अकुल जो अफलातून मां तो चवां अहिड़ो चक्कर हलाईंदोसां अहिड़ो चक्कर हलाईंदोसां जो तव्हां जा सभु कर्ज़ मर्ज़ लही वेंदा। कबदार किथे ईअं न थिए तुंहिंजे चक्कर में अची ऐं असां घुसिजी वञूं। हिकु बुखिया ॿियो तव्हां जा नाला ई ॾुखिया कमदार जी भोतार। अया बाचो बुसरी कान वणे छा जो थोरी खाए रधणे में फिटी करे आए। बस मां नथी वणे। अया बातोला मुसचे कीड़ा में ठाई ॾुखियूं मिश्री बादाम पिस्ता विधाम आस। हा हा खारा पंहिंजे पुट निकमे खे बादाम ऐं बुसरियूं ॼणो कमाए आयो आ खाटी खटे आयो आ। छो अची मुंहिंजे बचड़े जे पोयां पियो ही वञी कंहिं ॿिए सां दुश्मनी करे। वाह वाह सच चयुमि त दुश्मन थियुसि पुछ पंहिंजे लाडले पुट खां राति किथे हो? इते ही हूंदो ॿियो वरी किथे हूंदो? न न इते कोन हो चंडन जे चोकड़ीअ में हुई। त पोइ तुंहिंजे लाइ त सभु चंडरा आहिनि। हा हा चंडरा अथई सभु राति वञी नशो कयो हनी ऐं नशे जे हालत में तो वारो इहो पुट सिधी कजे घर में घिड़ी पियो हो। ये नथो थी सके कीअं मुश्ताक पुट मां हासे करे त सिधी करण जे घर न वियोसि न भुलिजी पियोसि। ॾिठी न छा थो चए मुश्ताक तू हर भर मुंहिंजे बचड़े ते गुस्सो थो करी। वाह जी मां ही इहो तुंहिंजो पुट नशे जे हालत में पर घर में वियो आहे इहा तुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि न आहे। ए छो अची बचड़े जो दुश्मन थियो आई तू ताईं बीबीसी हाणे दुकान ते वेही हिक हिक माण्हू खे पड़ो ॾेई पुट जी गिला कजे ईअं न। तो सां मथो हणण मुंहिंजे लाइ मुश्किल आहे। सोचियो हुयुमि त मुंहिंजी इहा ससु निभागी मरंदी त तूं सुधरी वेंदी पर तूं सुधरंदी कोन। लगे तो तोखे वॾा सबक पढ़ाए पोइ इहा मरी वई। अड़ी मोह करे छा थो मुंहिंजी मरू मां खे घटि वधि तो ॻाल्हाई। खबरदार जो हाणे उन जो नालो वतो अथई। बस बस मूंखे ख़बर आहे
नालो वतो थई। अम्मा लगे तो बाबो चरियो थी वियो आहे। हरूपुर तो मूंखे टोके। अम्मा हू चाहे तो बाप हुन वांगुरु हजामत क्या। हाँ मुंहिंजा बचड़ा रुॻी नाले जो मोरा बाक़ी कम कावन वारा अथसि। अम्मा ओ मां मुंहिंजी बिठी मां बाबे जी सगी ज़ाल ओ मुंहिंजी बिठी मां मूंखे कुछ पैसे जी जरूरत आहे। खोड़ मुंहिंजे बच्चे लाइ पैसा केतिरा खपनि? वधीक न बस 5000 खपनि। दोस्तनि सां गॾु मेले ते वञणो आहे। खोड़ मुंहिंजे बचड़े लाइ पैसा खोड़। हाणे हिकु धकु हणंदो सांस हितां ॿियो धकु लॻंदो हुतां ॿ कैंचूं हितां त ॿ कैंचूं हुतां। पछाड़ीअ जो खत वठी कमु कयूं था गुलू। उस्ताद मूंखे डपु थो लॻे किथे वारनि खपनि जी जॻह ते मुंहिंजी ॻीची न खपे विझी। अरे चरिया तूं उस्ताद मोर जे वर चढ़ियो हुई। हे माण्हू त ॿ महीना मूंखां संवारत लाइ इंतज़ारु कंदा आहिनि। हे मुंहिंजो नालो बि मोर आहे। ॾाॾे साईं जो नालो बि मोर हो। हे मियां अंग्रेज़ बि मुंहिंजे ॾाॾे मरहूम खां संवारत कराईंदा हुआ। बस उस्ताद महिरबानी करे कैंची हला ज़बान न अॻे ई मूंखे देर पई थिए। हे शाह कारीगर हाँ शाह कारीगर छोरे खे पढ़ाए खणी पथो हथ हणा। हे मूंखे कहिड़ी ख़बर ही ॼट जो ॾोहिटो सुधरंदो ई कोन। पर उस्ताद मोर कंहिंखे थो चवी ॼट जो ॾोहिटो? इहो मूं वारो चोरो मुश्ताक। ॼट जो ॾोहिटो कीअं? पुट त तुंहिंजो आहे न। भला जेकॾहिं न सुधरियो त हुनखे ॼट जो पुट चइबो? बताया मां ॼट आहियां ई कोन त पोइ हिनखे ॼट जो पुट छो चवां? हे मियां बताया छोरे खे संदसि नानो छिक करे वियो आहे। संदसि नानो ॼण मोह ई कोन हो। मुश्ताक जे रूप में जहिड़ो आहे। उस्ताद मोर खान तो वारे पुट मुश्ताक जो नानो सफ़ा शरीफ़ माण्हू हो। फिटल खीर मां माउ ठाहींदो। अरे बाबा किथे हो शरीफ़? मां हुनखे सुञाणा छोरो सफ़ा सुनानस ते वियो आहे। हे मियां ॿुधो कोन अथई त जंहिंजी नानी निभागी तुंहिंजो ॾोहिटाण कहिड़ो थींदो? मूं वारे छोरे जी त नानी बि निभागी त संदसि नानो बि तरड़ निभागो। उस्ताद मोर अॼुकल्ह जा छोरा उअं ई निभागा अथई। उन में न नानीअ जो ॾोह न नाने जो। हिकिड़ो कनि इम्तिहाननि में कापी ॿियो वरी ॾिसनि इन्हनि होटलुनि ते ग़ैर मुल्की चैनलनि जूं फिल्मूं त पोइ अदब रहंदो? न न न न वॾे जी शुनास हूंदी न नंढे जो प्यारु रहंदो। हा वताया बराबरि इहा ॻाल्हि सही थो करी। उस्ताद मोर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए त मूं त ॿुधो आहे तो वारो जेको छोरो आहे मुश्ताक उहो संगत सां गॾु नशो करे सिद्दीक़ वारनि जे घर में घिड़ी पियो। शुनास न अथसि चो? हा बा हणनि सां पादर त सॼी मगी निकिरी वञे सां पर मुंहिंजे करे मुड़ी विया। में इहो त सिद्दीक़ शरीफ़ माण्हू हो जो छोरे खे हथ खां वठी अचे घर पुॼाई। सही कई सही। वाह वाह 36 लख कीअं अचण थियो अथई? बाबा माण्हू जे मुंहं ते मूंसां ईअं न ॻाल्हाईंदो कर मूंखे सुठो नथो लॻे। हा हा माण्हुनि जे मुंहं ते असुल गुलनि जा हार पाराई आहिनि। अरे पोइ सुठो लॻंदुई। चवता तूं ई ॿुधा मां ग़लति आहियां? मां 10 दर्जा पढ़िया आहिनि मूंखे नौकरी नथी मिले इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? बाबू हरूभरू मुंहिंजी बेइज़ती पियो थो करे। अरे नौकरी नथी मिलई त हजाम को धंधो सिख। अरे अबाण को धंधो अथई अबाण को। वाह बाबा वाह हेतिरो पढ़ियो आहे वरी मां हजामत कया? अड़ी अब मुश्ताक इज़त जो धंधो अथई। नौकरी जे आसरे ते सॼी उमिरि गुज़री वेंदई। कुझु सोच बा को बि धंधो या हुनर ख़राब न हूंदो आहे। हा अरे छोरा हजाम को धंधो नथो सिखी त भला वाढ को धंधो सिखी पओ। तोखे बतायो सही सलाह तो ॾेई सही सलाह। वाह बाबा वाह असां पढ़ियल लिखियल माण्हुनि जो हिन ॼटकनि धंधनि ऐं हुनरनि में छा वञे? अरे भला पोइ राज़ को कम सिख भला। बाबा तो इहा सोच किथां आंदी आहे त राज़े जो पुटु राज़ो थींदो वाढे जो पुटु वाढो थींदो ऐं हज में पुटु हजम थींदो? बाबा लॻे थो तूं मूंखे चरियो कंदे। वाह पुट वाह। अरे कम जी ॻाल्हि थो कयां
त वरी चरियो तो समझी अनी थी पचे तो ड्रोड़ कयूं भगो तो वनी। बाबा मानी जा मेरा मुखे न दे, मानी मुझे मौला जिया तू न ॾींदे कि दरगाह ते वेंदसि, मानी उते मिलंदी, मुखे कोन मरंदसि। ॾिसी तो बताया अॼो को नौजवान कापी करे अंधो मंधो पढ़ियो, हाणे न नौकरीअ जे लाइक़ रहियो आहे न कंहिं धंधे जे लाइक़ रहियो आहे। उस्ताद मोर खा न कुछ तहां वालदेन जो बुढ़ो हुआ। ए मिया छा थो चई असांजो ॾो? हरगिज़ न, हरगिज़ न। उस्ताद मोर हिते त को बि पंहिंजी ग़लती तस्लीम करण जे लाइ तयार न आहे। पंहिंजे ॿार जी नंढपण खां ई सही नमूने दरगत करी हा त इहे ॾींहं तोखे ॾिसणा न पवनि हा। अहिड़ी ॿुधई ले बताया अरे तूने शादी करी हा तो खबर पजी वनी हा निभागे औलाद जी खबर पई। लाला केड़ो कपड़ो आ? नसवार जो कसम कपड़ो त ॾाढो सुठो आ, तोखे पसंद भी ईंदो, पर तोते अॻे जो भी कर्ज आहे। हाँ खबर है तमें, पुटन जा पैसा मिलंदा त ॾेई छॾींदी मैं। वाह रेशमा तूं ॾाढी सुठी आई, पर कर्ज ॾियण में ॾाढो देर थी करी। सुभाणे पैसा मूंखे ज़रूर खपनि, वटसट कर संगत साथ खां ॾिस, पर गुलाब खान जो कर्ज ला। संगत साथ छा थो चई मुआ? नसवार जो कसम तूं मुंहिंजी भेण आई, ग़लत तो समझी। हाँ कहिड़ो कपिड़ो खपे? पाड़े लाला वाह न्याणन सां इहे ॻाल्हाइबो आहे? भेण बचे बि तो अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं बि करी तूं। सॼे ॻोठ खे अधी अधी चई कर्ज़ी करे छॾियो अथई, ऐं वरी कपिड़ो अहिड़ो थो जी जो 2 महीना बि कोन थो हले। वे नसवार जो कसम गुलाब खान तव्हांजो दुश्मन न आहे। हा हा सही, तूं त वॾो ॻोठारे जो सॼण आई। अम्मा नसवार जो कसम गुलाब खान बुरो न सोचे। ॿुधायो कहिड़ो कपिड़ो खपे ऐं केतिरो खपे? हींअर कुछ भी न खपे, भली वञी बीहंदे विकण। नसवार जो कसम जीअं तव्हां चओ गुलाब खान ईअं करे। लाला रेस का इजाजत वती थी जो ॻोठ में खाए पियो आई बस बिना इजाजत जे। वाह खमदार खाना ख़राब तोखे ख़बर न आहे, रईस जे ज़ाल खे मां मुफ़्त कपिड़ो ॾींदो आहियां, रईस जी इजाज़त आहे। लाला हलन का सुणी शे ॾिसो को वठे न वठे हरू भरू हो गाड़ी जो मां तो चवां कटु गाड़ी ए शरीफ जो ॻोठ में धंधो न ॾियां। हल तकड़ो हल ॾिसां। अम्मा तू भी घर हल, दर ते भेण ठीक ना है। वाड़ी सी सुखा वाह जेडी मल पठाण ना भी प्यार भरियो कचे हुई पी करे ओडी मल नाराज न पी दे कावड़े सी ॻोठ वार का के कमदार दो। अम्मा हलो अंदर चंगो हाणे हल हल ए पंहिंजो रस्तो पकड़। वन असां जो तो मानू कदुरो ही कोन था कने, चंगाईयो तो वक्त ही ना है। चंगाई जो वक्त इन कमतार के मां चंगे नमूने सुञाणा। हाँ मासी मोटी थी घोरे घोरे ये ॾिसंदो आहे नी शिकारी कुत्तो हुजी। जब नालो सुखा है हाणे न घूरन ॾिहारे इस जत के थी ठायास। हल हाणे अंदर। सुमर चाहे त प्यार, पर चाहे अहिड़ी हुजे जो सॼी राति या थक लाहे छॾे। रात पाणी वारे ते वेह छा? न सेठ सुमर असां त कम मौला माफ़ करे छॾिया आहिनि, बाबे में एतिरी ताक़त आहे जो मूंखे कमाए खाराए सघे थो। पर ॿुध तूं होटल वारो थी मूंखां इहे सवाल जवाब छो थो करी? ॾिसी नथो मुश्ताक अली खान संगत सां गॾु चांहि पीअण आयो आहे। मुश्ताक अली खान ॻाल्हाए तो जो सूबेदार जो पुट हुजे। दोस्तो इहो हवाल मेलो कीअं लॻो? यार ॾाढो मेलो सुठो लॻो। मुश्ताक तो जहिड़ो दोस्त हूंदो त मेलो कीअं न मज़ो ॾींदो। अरे तव्हांखे ख़बर न आहे त मुश्ताक अली यारनि जो यार आहे। तव्हांखे मेलो घुमाइण ते मुंहिंजा पूरा 5000 ख़र्च थिया आहिनि, 5000। पर संगत तां सिर कुर्बान आहिनि, 5000 त का ॻाल्हि ई न आहे। वाकई मुश्ताक मुंडस माण्हू आहे, असांखे तुंहिंजे दोस्तीअ ते फ़ख़ुरु आहे। अरे तव्हां जहिड़ी संगत सां त सिर कुर्बान आहिनि, 5000 त का ॻाल्हि ई न आहे। ॾेढ सुमर चाहे त प्यार मुशू तोखे चाह कान मिलंदी, अॻे ई तोते 5000 कर्जा। अरे ॾे तूं व्याजी थी करे मुश्ताक अली खान खे मुशू थो चई? तुंहिंजी इहा मजाल। अरे मां तोखे मुछू कोन थो चवां, सॼो ॻोठ थो चवई।
हिकिड़ो ओधर ते चवां पई ॿियो वरी आकड़ थो ॾेखारी तुंहिंजी इहा जुरत अरे तुंहिंजी इहा मचाल दोस्तो ॾिसो छा था वठोसि इहे थिए न दोस्त जेके तोखे छॾे भॼी विया मां तोखे पुलिस जे हवाले बि करे सघां थो अबे मुश्ताक बाबे हिकिड़ो बेरोज़गार वरी ॿियो होटलुनि ते लूस ओधर ते चांहि वाह जो पंहिंजे पीउ खे पग बदिराई अथई बताया तुंहिंजो छा वञे तूं त जिते किथे भॻो बीठो आहीं रुगो तो नसीहतूं हिदायतूं कंदो अथई बाबा हिन खे छॾी त वञे बाबा वञ वञ हिकिड़ी ॻाल्हि तोखे मां ॿुधायां जेको नसीहत सां नथो सुधरे उनखे वक़्तु सुधारींदो बताया अॼु तूं न चई हा त मां हिनखे पुलिस जे हवाले कयां सेठी साहिब तूं बि कुझु ख्यालु कर यार मूंखे तुंहिंजी इहा होटल सही कान थी लॻई सॼो ॾींहुं वांदनी बेरोज़गारनि जो आमाज गाह लॻी पई आहे गैर मुल्की इख़्लाक़ खां किरियल तूं फिल्मूं हलाए असांजे नए नसुल खे तबाह पियो करी सेठ सूमर वॾी ॻाल्हि त असांजो जेको नौजवान नसुल असांजा नंढा नंढा बचड़ा स्कूलनि खे छॾे तुंहिंजी होटल ते था वेहनि वाह बताया वाह तूं चवीं थो त मां पंहिंजो ही रोज़गार बंदि करे ऐं पिनणु शुरू कयां सेठ साहिब सच कड़ो आहे तोखे बि कड़ो लॻंदो हूंदो जेकॾहिं असां वटि को सच क़बूल न कंदो त ही मुआशिरो कीअं सुधरंदो असां त कंदासीं सची ॻाल्हि पोइ कंहिंखे वणे या न वणे बसि रेस बाबा रेशमा जवान थी वई आहे अरे कहिड़ी रेशमा हिकु बुखिया ॿियो तव्हांजा न हुई ॾुखिया बाबल समझो छो न था इहा सिद्दीक़ वारी धीउ हा 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 इहा छोरी न जंहिंजो नक बंदो हो हे मथे में जूं जो हो आखेर होसि हा बाबल इहा ई पर इहा अॼु खां 5 साल पुराणी ॻाल्हि अथव हींअर त रेशमा जवान आहे सफ़ा तीर कमान लॻी पई आहे असां जहिड़नि आशिकनि खे अखियुनि सां गोलियूं ॾियणी बाबा गोलियूं ऐं असां त शहीद थी था वञूं ठीकु आहे ॾिसंदासीं इन रेशमा खे बाबा असां पे ही अखियूं सेकियूं त यकदम माई सुखा अची वई ऐं कबाब में हॾी भरिजी वई कमदार जॾहिं सिद्दीक़ राज़ी थी वेंदो त इहा माई छा कंदी हा बाबा इहा त ॻाल्हि सही आहे पर मूंखे लॻे थो त इहा माई सुखा रेशमा जो संग वताए खे ॾियण थी चाहेव तॾहिं त रेशमा तां झाड़ पई हकले सभु कम सवला थी वेंदा रुगो सेठ सूमर जो कर्ज़ लहे बाबा सेठ सूमर वॾो व्याजी आहे ऐं हा जेको कर्ज़ नथो ॾेसि न उन जे घर ते कब्ज़ो थो करीव अरे निभागा अहिड़ी ॻाल्हि करे मूंखे ड्रेजाइण जी कोशिश न कर अॼु ई मां दिलि जो मरीज़ आहियां ख़बर न अथई बाबा मां आहियां न मुंहिंजे हूंदे तव्हांखे परेशानी न थियणु घुर्जे ओ बाबा हिन कत जो नंढो आहे पर अकुल जेको आहे न तमामु वॾो अथमि अरे तूं जहिड़ो आहीं तहिड़ो नाहीं अकुल वॾो अथई न त पोइ सूमर जे कर्ज़ मां जान छॾां न गुलड़ गुटकाई ॿुध जेके यादि बि कयूं न उहो अची वियो हाणे मुड़ुस मञाए त मूंखे बचा बाबा खटे छा तूं खटे छा छो बाबा वक़्तु घटि आहे तव्हांखे बचायो थो पियो वारो कयो लिको 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 अरे काथे आहे गुलड़ गुटकाई रेस उमिरि ते वियो आहे अरे हो कॾहिं ईदन वादी कोन पढ़े उमिरि ते किथां वियो तव्हांजे कर्ज़ खां पोइ ईमान ताज़ो थी वियो अथसि इहो आवाज़ किथां आयो बिल्लीअ खे जुकाम थियो न मुंहिंजो मतिलब बिल्ली अरे कमदार ॿुधा तूं एतिरो घबराइजी छो वियो आहीं इन जे करे त रेस जी बिल्ली जुकाम में मरे थी पई जे इलाज न थियो हू वरी ईंदो उमिरि त मूंखे पातुर हणंदो अच्छा ही वटि पैसा बिल्लीअ जो इलाज कराइजे ऐं ॿुध इहो गुलड़ गुटकाई जॾहिं अचे न मूंखे ज़रूरु ॿुधाइजे हा ॿुधाईंदोमांइ बेफिक्र थी हलो ॿुधाईंदोमांइ हलो ॿुधाईंदोमांइ वॾे कम वारो माण्हू ऐं कमदार इहे 100 रुपए जा वञी गुटका वठी आ मुंहिंजो दिमाग़ ई कम नथो करे शाबाश ओ हिन अंगण ते मोर लगी वई बहारी हिन अंगण ते मोर लगी वई बहारी ओ गुलन लाते गुलजारी लगी वई बहारी गुलन लाते गुलजारी हिन अंगण ते मोर लगी वई बहारी हिन अंगण ते मोर लगी वई बहारी
मासी केड़न गुलन गुलजारियूं आंदियूं आहिनि जो ख़ुशीअ में ॻाई पई थी। अया पा दिल थी चवे तो तू घोट थी मोर अड़ी कुंवार घर वठी अची। मासी मूं गरीब सां कंदो केरु शादी। अये अपा तू हाथ कर बाकी कम मुते छॾे दे। मिलाए ॿुध त सही, मूंसां शादीअ जे लाइ का राज़ी थी सघे थी? रेशमा राज़ी थी सघे थी। रेशमा? हाँ पर हुआ त तोखे थी पसंद करे। उहो वरी कीअं? जीअं छोकिरियूं छोकरनि खे पसंद कंदियूं आहिनि शादी लाइ। मासी मैं रेशमा सां शादीअ जे झंझट में न पवंदो मैं। वाड़े वताया पुट वाह, शादीअ खे वरी झंझट तो चवी। मासी झंझट न आहे त ॿियो वरी छा आहे? मां इन ज़िमेवारी खे कोन क़बूल कंदुसि, मां इहा ज़िमेवारी कोन खणंदुसि। मां इहा शादी करण ई नथो चाहियां जंहिंसां गैर ज़िमेवारी करे मां पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि जे लाइ का तकलीफ़ पैदा कयां। हाँ औलाद रुली वञे पोइ? अये अपा लोक वहे लवारो ऐं तू वही ओभारो। सोचे वठ सोचे रेशमा जड़ी कुंवार ॿी कान मिलंदई। खबर अथई ॻोठ जा छोरा रेशमा जे संग वठण लाइ पांजा गुरस लामारा पिया था ॾियनि। ख़बर आहे मूंखे मासी त रेशमा पंहिंजे नाले वांगुरु रेशम, उनखे मारण जे लाइ केरु कोशिश न कंदो। पोइ छा तो सोची? मां छा थो सोचां? मासी मूंखे थोरी मोहलत खपे, सोचे बाबू तोखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे पर मूंखे जवाब हा में खपे। मारी छजी हाँ में सोचूं था। मुआ तो के छा थियो आ? मुझे सिक्की लदा बचड़ा के जूतन सा तो कुटी। ए हरु भरु छितो अची छई। मानू छा चंदा? मानू खिलंदाई जान जमाण पुट ते हथ तो खणी। हा हा खण पंहिंजे पुट जो पासो, इहो सही आहे, बाक़ी मां ग़लति आहियां। हाँ 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 मेलो घुमण वियो ॿियो भला छा कई? अरे ॿुध, तुंहिंजे जवान पुट ने जेको कारनामो कयो आहे इन जी ख़बर अथई? ए होटल वारे सां झेड़ो करे आयो आहे। होटल वारे जो कर्ज़ खयो अथई, पूरा 5000 बिल कढियूं वेठो आहे। तो पकड़ो आसमान किरी पियो। मां कर्ज लाईंदसि मां पंहिंजे सिक्की लदा पुट जो। हाँ तूं मुंडो टप थी कमाई जो होटल वारे जो कर्ज लाईंदी है? हाँ हाँ दे महीना ठार पंजो अंदर सॼी उम्र त मूंखे दुख ॾिना अथई। ए पिड़े त मरी वियो पर तोखे मुंहिंजे गिचीअ में नांग वांगुरु विझी वियो। अहिड़े नफ़लनि ते तला त न ॾे न त मुंहिंजो नालो बि मोर न आहे। हाणे मुंहिंजे पुट खे बि दुख ॾियण थो चाहीं पर मुंहिंजो नालो बि सुखा अथई। हाँ मां पंहिंजा ज़ेवर बि विकिणी पंहिंजे पुट जो कर्ज लाहींदसि। ज़ेवरनि जो नालो न वठजां, ये पिड़े कोन ॾिना आई, ये मुंहिंजे पकर जे पोरे मां वरिता हुई। छितो चले सभा हले हले वे कात चुप पजी वई त दे हाणे वे त ॾिसई तू किथे वई दे छाई इलाही पजी वई त अच ॾिस ए छाई सही में रेसला गुटका तड़े तोरे रेस दे अग में गुटकन जा 10000 रहलन चईस पहिरियां उहे पैसा दे पो गुटका मिलंदई। इन जो मतलब त तू इनकार तो करी, गुटका न दींदे इए न? हां इनकार तो क्या छा कंदे तू? तोखे खबर ना है त रेस केडी वडी हस्ती आ, महाराज लाश गुम करे छडींदुई। अरे छा तो चई? अरे छो हला गुटका दे अबाड़े घोड़ा रे अरे रही वन दी छोरो निभा सफ़ा सुन नानिस्ते वियो आहे, जंहिंजी नानी निभागी त जो ॾोह टाण कहिड़ो
वाह मछो ची छितो छोई हिक तो न बचड़े के निंद्र मा उथारी ई मथा मथारी मुंजी मां पे के घटवा से गालाई